नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची का खबर ॾींदा हलूं त सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त वफ़ाक़ी हुकूमत सिंध के 229 अरब रुपयनि ते धाड़ो हयो है। कराची में पोस्ट बजट प्रेस कॉन्फ्रेंस के खिताब कंदे सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो है त गुज़िरियल साल असां मतवाज़न बजट ॾिनो, पर हिन साल कोरोना सबबि नुक़सान थियो है। जॾहिं त हिन खां अलावा थींदड़ नुक़सान वफ़ाक़ी बजट जी न आहे। असांखे हिन साल वफ़ाक़ खां 229 अरब रुपया घटि मिलंदा। हिनखे 220 अरब रुपयनि जो धाड़ो न चऊं था, ॿियो छा चऊं। सिंध के वॾे वज़ीर चयो त महसूस थी रहियो त वफ़ाक़ जा ऐलान कयल अंग अखरन भी सही न आहिनि। वफ़ाक़ी अञा ताईं सिंध के 606 अरब रुपयनि जे मुक़ाबले में 553 अरब रुपया ॾिना आहिनि। जॾहिं त सिंध जे नाले चयो पियो वञे त ईंदड़ साल हिनखे 760 अरब रुपया मिलंदा। मुराद अली शाह चयो त तरक़ियाती बजट में 233 अरब रुपया रखिया विया आहिनि, जॾहिं त 700 स्कीमूं हिन साल मुकमल कंदासीं ऐं पुराणी स्कीमनि खे 25% रक़म ॾिनी वई है। सवाई सिहत खाते जे ॿिए कंहिं बि खाते जी नई स्कीम शामिल न आहे। इन खां अलावा असां सरकारी मुलाज़िमनि जी पगार में वाध कई। हिन चयो त असां हिन मुश्किल हालत में इहो पैगाम ॾियणु चाहियूं था त सरकारी मुलाज़िमनि खे अकेलो न छॾींदासीं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।